हैदराबाद का खबर अवां खे ॾियूं। FIA क्राइम सर्कल पारां स्टेट लाइफ इंश्योरेंस में करोड़नि रुपयनि जी गबन में मुलविस इश्तिहारी जाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। कराची जे इलाक़े माड़ीपुर मां बख्तियार अली पुट मुख्तियार अहमद खे तहवील में वठी हैदराबाद मुंतकिल कयो आहे। SHO FIA जो अहिड़ो चवणु आहे जाबदार ख़िलाफ़ 2 साल अॻु क्राइम नंबर 2021-6 तहत FIR दाख़िल थी वई हुई। अवां खे आगाह कई पिया जाबदार लाॻीतो रूपोश हुयो, उन करे अदालत खेसि इश्तिहारी करार ॾिनो आहे। जाबदार इंश्योरेंस पॉलिसी रखंदड़ सार्फ़िन जे चेकनि में टेम्परिंग करण गॾु पॉलिसी रखंदड़ सार्फ़िन खां मिलंदड़ रक़म में करोड़नि रुपयनि जूं घोबियूं पिणु हयूं हुयूं। खबर आवाज़ हैदराबाद में शेयर कई पिया। FIA क्राइम सर्कल पारां स्टेट लाइफ इंश्योरेंस में करोड़ रुपयनि जे गबन में मुलविस इश्तिहारी जवाबदार के गिरफ्तार करण की दावा की पई आहे। कराची जे इलाइक़े माड़ीपुर मां बख्तियार अली पुट मुख्तियार अहमद के तहवील में वठी हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नथूराम खां। जी नथूराम, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद जी FIA क्राइम सर्कल पारां स्टेट लाइफ इंश्योरेंस में करोड़ों रुपयनि जी गबन में मुलविस इश्तिहारी जवाबदार के गिरफ़्तार करण की दावा कई वई आहे। SHO FIA मसूर बलोच जो चवणु आहे त कराची जे इलाइक़े माड़ीपुर मां बख्तियार अली पुट मुख्तियार अहमद के तहवील में वठी हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। ॼाणायल जवाबदार ख़िलाफ़ 2 साल अॻु FIR दाख़िल थी हुई ऐं जवाबदार लाॻीतो रूपोश हो, इन करे अदालत बि खेसि इश्तिहारी करार ॾिनो आहे। FIA मूजिबि जवाबदार इंश्योरेंस पॉलिसी रखंदड़ सार्फ़िन जे चेकनि में टेम्परिंग करण सां गॾु पॉलिसी रखंदड़ सार्फ़िन खां मिलंदड़ रक़म में करोड़नि रुपयनि जूं गोबियूं हयूं हुयूं ऐं FIA इहा कार्रवाई जेको डायरेक्टर FIA हैदराबाद ज़ोन ऐं एडिशनल डायरेक्टर FIA क्राइम सर्कल हैदराबाद जी हिदायत ते कई आहे। जॾहिं त कराची मां जवाबदार खे SHO मसरूर बलोच, SI अकबर सोमरो, हितेश कुमार ऐं हाजी ख़ान ते मुश्तमिल टीम गिरफ़्तार करे पाण सां गॾु हैदराबाद वठी आई आहे। जी मेहरबानी नथूराम, आगाह करण लाइ।